नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त सिंध हुकूमत वफ़ा खे सॼे मुल्क में कोरोना वायरस जी पखेड़ खे रोकण जे लाइ 15 ॾींहनि जे लाइ कर्फ्यू जहिड़ो लॉकडाउन लॻाइण जी तजवीज़ ॾेई छॾी आहे। सिंध जे तइलीम वारे वज़ीर सईद गनी ख़ानगी चैनल सां ॻाल्हियूं कंदे चयो त मुल्क जे समूरनि शहरनि में मरीज़ साम्हूं अची रहिया आहिनि। अहिड़ी सूरत हाल में स्मार्ट लॉकडाउन सम्झ में न पियो अचे। हिन वधीक चयो त सिंध हुकूमत हिन सिलसिले में तमामु घणो गौर वीचार करे रही आहे। हिन चयो त हिकु वक़्तु अहिड़ो ईंदो जॾहिं सिहत जो सिस्टम वेही वेंदो, छो त जिन मुल्कनि वटि वसीलनि जी खोट न हुई उहे माण्हुनि जूं ज़रूरतूं पूरियूं न करे सघंदा आहिनि। असां लाइ त वॾियूं परेशानियूं पैदा थी सघनि थियूं। सईद गनी चयो त इहो ई सबबु आहे त शुरू खां चई रहिया हुआसीं त वायरस खे रोकण जे लाइ क़दम खणणु घुरिजे, पर वफ़ाक़ ऐं वज़ीर आज़म जो नज़रियो धार आहे। हिन वधीक चयो आहे त 10 लख अॻियां जूं ॻाल्हियूं आहिनि। जेकॾहिं 2 या 3 लख केस ताईं पहुची विया त असांजी अस्पताल ऐं डॉक्टरनि वटि एतिरी सलाहियत न हूंदी जो असां संभाले सघूं। सईद गनी चयो त असां सलाहियतनि खे वधाइण जी कोशिशि करे रहिया आहियूं, पर जहिड़ी तरह सां मरीज़ साम्हूं अची रहिया आहिनि इन सां सवाल ई पैदा नथो थिए त असां सूरत हाल खे मुंहुं ॾेई सघंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।